सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत जिब्राइल अमीन मलाइकनि जो सरदार आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल अमीन खां पुछनि था, जिब्राइल तो ये सॼी काइनात ॾिठी आहे, अल्लाह ताला जी हर ख़लक़ियल शइ ॾिठी आहे, ॿुधाए त न पूरी काइनात जे अंदरि मूं जहिड़ो को हसीन तो ॾिठो आहे या न। इन गुफ़्तगू खे शाइर पंहिंजे शाइरीअ में कलम बंदि कंदे कुझु हीअं लिखे थो। पुछो हिकु ॾींहुं नबी इएं जिब्रील खां, पुछो हिकु ॾींहुं नबी इएं जिब्रील खां, मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आहे। ॾिठा तो के हसी मुनव्वर महजबी, ॾिठा तो के हसी मुनव्वर महजबी, ॿुधाए त मुंहिंजो बि मिलणो मिसाल आहे। पुछो हिकु ॾींहुं नबी चयो जिब्राइल सारो हबीबा, ॾिठो संसार आहे, सोहणे अल्लाह जो ख़ल्क़े हर ॾिठो शाहकार आहे। मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र, मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र, ॾिठो न अहिड़ो हुस्न ऐं जमाल आहे। पुछो हिकु ॾींहुं नबी। वधीक जिब्राइल अर्ज़ करणु लॻो आहे, या रसूल अल्लाह सोहणो हसन हुसैन मौला अली शेरे खुदाया, तुंहिंजे पाक घराणे में शामिल सैयदा फातिमाया, न रब्बे अज़ वजल तुंहिंजो ख़ल्क़ियो मिसल, न रब्बे अज़ वजल तुंहिंजो ख़ल्क़ियो मिसल, न तुंहिंजी आल जहिड़ी कंहिंजी आल आहे। पुछो हिकु ॾींहुं नबी। ऐं जॾहिं अलमा हलीमा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाई हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजे घर मुबारक में खणी आई आहे, उन दौर में रोशनीअ जे लाइ ॾीआ जलाया वेंदा, रोशनीअ जे लाइ ॾीआ ॿारिया वेंदा हुआ। त राति जे वक़्तु जॾहिं अमा हलीमा जो घर औरतुनि रोशन ॾिठो त पुछणु लॻियूं, हलीमा किथां आंदो अथई एतिरो तेल जो सॼी राति तुंहिंजे घर जो ॾीओ नथो अझामे, सॼी राति तुंहिंजो घर रोशन लॻो पियो आहे। हाणे उहा गुफ़्तगू शाइर कलम बंदि करे थो। आयूं मायूं पुछण घर हलीमा, दस्त छा माजरो आहे, घर असांजे ऊंधायूं तुंहिंजे घर सदा सोजरो आहे। चयो मुर्की अमा अव्हां खे थी ॾसियां, चयो मुर्की अमा अव्हां खे थी ॾसियां, हुस्न सरकार जो ई हो कमाल आहे। पुछो हिकु ॾींहुं नबी। ऐं पाण करीम जी सीरत मां मशहूरु वाक़ियो आहे त जॾहिं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सईदना अली उल मुर्तज़ा जे गोद में आरामी आहिनि, नमाज़ असर जो वक़्तु क़ज़ा थी चुको आहे,
क़ज़ा थियण जे ॾुख में हज़रत अली जूं अखियूं अश्कबार थियूं ऐं उहे ॻोढ़ा ॻड़ी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतहर चेहरे ते मुक़द्दस चेहरे ते किरिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बेदार थिया, पुछंदा अली छा ॻाल्हि आहे, छो था रो? सैयदना अली मुर्तज़ा फरमाइनि था या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ क़ज़ा थी चुकी आहे। हाणे इन गुफ़्तगू खे बि शायर कुझु हीअं कलम बंदि करे थो, क़ज़ा पढ़ंदे या पढ़ंदे अदा तूं आका पुछियो अली खां, हथ जोड़े अदब साण हैदर कयो अर्ज़ नबी सां, तुझे हूंदे क़ज़ा पढ़े कीअं मुर्तज़ा, तुझे हूंदे क़ज़ा पढ़े कीअं मुर्तज़ा, वराइण सिज खे तोले न महाल आ, पुछो हिकु ॾींहुं नबी पाण खे पकाया है सुहिणे नबीअ ते, हर औखे सफ़र में साणी सॾ में थींदो साथ ॾींदो, साईं कब्रो हशर में पंहिंजी क़िस्मत भली आहे गुलज़ार अली, पंहिंजी क़िस्मत भली आहे गुलज़ार अली, मिलियो असांखे आमिना जो लाल आ, पुछो हिकु ॾींहुं नबी ईअं जिबरील खां, मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आ, पुछो हिकु ॾींहुं नबी आ।